पर प्रभु अनुगामी प्रीति परस पर प्रभु सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, नाम और नामी अज चंड जे ॾियारे ते तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे श्री गंगाधाम उदासीन दरबार में, जिते पंहिंजो क्रम हली रहियो आहे राम कथा जो, रामचरितमानस। उन जे अंतर्गत नाम वंदना ऐं नाम महिमा असां ॿुधी रहिया आहियूं। राम नाम केतिरो कीमती आहे, केतिरो अनमोल आहे, उहो असां ॿुधी रहिया आहियूं। गोस्वामी तुलसीदास जी लेखनीअ सां तुलसीदास चए थो नाम ऐं नामीअ में कोई फर्क़ु कान्हे, अलॻि अलॻि बि आहिनि पर ॿई हिकु बि आहिनि। नामी माना जंहिंजो नालो आहे, नाले वारो। जीअं जया ऐं जेका जया बीठी आहे, ॿिन्हिनि में कोई फर्क़ु कान्हे। कविता ऐं कविता जे नाले में कोई फर्क़ु कान्हे, हिकु ई आहिनि। तीअं राम ऐं राम जे नाले में समानता आहे, हिकु ई आहिनि, पर ॿिन्हिनि में थोरो फर्क़ु आहे। तुलसीदास चए थो ॿिन्हिनि में प्रीत आहे परस्पर, प्रभु अनुगामी। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे नाम ऐं नामी जुदा थी वेंदा आहिनि। जीअं जया घर वेठी आहे, पर हिते जया नालो खयो वियो त अलॻि अलॻि थी विया न, ॿई जुदा बि थी विया। पर अगरि ॾाढनि ॼणनि जे विच में जया वेठी हुजे ऐं पुकारियो वञे जया, त पंहिंजो नालो ॿुधी करे उहा सक्रिय थी वेंदी। माना संबंध बि आहे पाण में। जेसिताईं आवाज वञे, बसि उनजी फ्रिक्वेंसीअ में आवाज वञे, जया जो आवाज ओसि ताईं वञे जिते वेठी हुजे त सक्रिय थी वेंदी, अची वेंदी। पर फ्रिक्वेंसीअ खां परे हुजे, न ॿुधे त कोन पहुची सघंदो। पर राम त सर्वव्यापक आहे, हू त समायल आहे, हर हंधि आहे। किथे बि उच्चारण कयो वञे राम नाम जो, हू अची वेंदो, ओसि ताईं पहुची वेंदो। उहो उन जी फ्रिक्वेंसीअ में आहे, किथे बि उच्चारण ते। त समझत सरस नाम और नामी। सरस माना सरल आहिनि, पर फर्क़ु बि आहे। प्रीति परस्पर प्रभु अनुगामी। ॿिन्हिनि में ईअं संबंध आहे नाम ऐं नामीअ में, जीअं सेवक ऐं स्वामी में। प्रभु अनुगामी। प्रभु अनुगामी मतिलब हिकु त आहे प्रभु स्वामी, ॿियो उनजो पुठियां पुठियां हलण वारो, पुठियां पुठियां हलण वारो अनुगामी सेवक। नाम उच्चारण थिए त नामी हलंदो ईंदो आहे, त स्वामी केरु थियो? नाम, नाम स्वामी थियो, नामी हलंदो थो अचे हिनजे पुठियां पुठियां आवाज ॿुधी करे। त भगवान जो नाम जिते उच्चारण थिए थो, पोइ हुन में बि आहे कि कोई हृदय सां जपींदो आहे, कोई
चपन में, कोई जबान सां जपींदो आहे, उन अनुसार भगवान प्रगट थींदो आहे। पर हिन में सेवक ऐं स्वामीअ जो इहो अर्थ कान्हे कि हिकु नंढो आहे या हिकु वॾो आहे। परस्पर प्रीति, नाम ऐं नामीअ में परस्पर प्रीति आहे। तव्हां सभिनि खे पंहिंजे पंहिंजे नाले सां प्यार आहे या कान्हे? तॾहिं त कोई तारीफ़ करे त ख़ुशि थी वेंदा आहियो, ऐं कोई थोरो ॻाल्हाए ॾे थोरो सो त कीअं मिर्च लॻी वेंदा आहिनि। छो त उहो नालो ई त आहे सभु कुझु, जंहिंसां उहो नाम ई जुड़ियल आहे, नाम सां नाम ई जुड़ियल आहे। नाम खे कुझु थिए त नामीअ खे बुरो लॻी वेंदो आहे। मां जीअं चवां भाई उहा कमला ॿी हुई त ही चए उहा ॿी वरी कहिड़ी हुई, माना ॿी कमला जो बि असर हिन ते थिए थो, छो त संबंध आहे नामीअ जो, नाम सां। असां सभिनी जो पंहिंजे पंहिंजे नाले सां संबंध आहे ॾाढो। तीअं ई राम नाम जो संबंध आहे हुन राम सां, परमात्मा सां। जिते बि राम नाम उच्चारण थिए थो, ॾाढी सुठी परंपरा असांजे वॾनि ठाही आहे दरबार में। सालनि खां त मां ई ॾिठी आहे, अलाए कॾहिं खां परंपरा आहे कि दरबार में नितनेम थियण खां पोइ, वचन थियण खां पोइ प्रसाद विराइजे त राम राम 1, राम राम 2, ईअं 108 दफ़ा राम राम। त 108 थोरी, राम राम 2 दफ़ा खे 1 दफ़ो चयो वेंदो आहे त डबल थी वियो 216। एतिरो इहो बि अगरि कोई आख़िरीअ में बि अची वञे सत्संग में त बि उनखे राम नाम त मिली थो वञे, राम नाम जो प्रसाद। जिते राम नाम उच्चारण थिए थो उते परमात्मा कंहिं न कंहिं रूप में अचे थो। इहो अनमोल नाम आहे, कीमती नाम आहे। त नाम ऐं नामीअ में परस्पर संबंध आहे त वॾो नामी राम ई वॾो आहे न, पर उहो पकड़ में नथो अचे त असां हुनजे नाले खे ई पकड़ियो आहे, पाण ई अची वेंदो। ॿी अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका हुन सां जुड़ियल आहे, नामीअ सां, परमात्मा सां? उहा ॿी शइ आहे रूप, उन परमात्मा जो रूप। नाम रूप दुई ईस उपाधि, तुलसीदास चए थो उन प्रभु परमात्मा जेको निराकार आहे उनखे उपाधि ॾियण ज़रूरी हुई, न त असां कैच कीअं कयूं उन परमात्मा खे जेको निराकार आहे, ईश्वर आहे, नज़र कान थो अचे। उनखे पकड़णो आहे कंहिं बि रूप में, त उन लाइ 2 शयुनि जी ज़रूरत पई, हिकु रूप जी, ॿियो नाम जी। जलेबियुनि इहो ई छॾाए छॾियो, जलेबियुनि पंथनि पंहिंजी मूर्खता सां माण्हुनि खे नाम ऐं रूप खां हटाए छॾियो। इहो उपदेश करण लॻियूं कि नाम और रूप में मत फंसो। नाम रूप नाश है, ब्रह्म का प्रकाश है। हाँ, उन्होंने इहो चयो नाम रूप नाश है, ब्रह्म का प्रकाश है। मुंहिंजे साम्हूं कोन चयो अथनि वीचारनि, हिकिड़ीअ चयो वई, उहा नई नई हुई, सीट ते वेठी नई नई। त मां त सत्संग पंहिंजो कयां पियो त जलेबी अची वेंदी आहे, अलाए किथां अची वेंदी आहे। मां जलेबी चई ॾिनो ऐं नालो खयो मान, भाई हीअं कंदियूं आहिनि। त उहा वेठी हुई नई नई सीट ते, अञा उनखे बुरो लॻी वियो। त चई तव्हां ईअं कीअं था चओ असांजे नाले? चयोमांसि छो त हीअं थियो आहे, थींदो आहे तव्हां वटि। अंदर वही हुआ जलेबी, मोबाइल लॻाई हेड ऑफिस जेका उन खां मथे हुई,
चईंसि दादी हिकिड़ो सत्संग करण आयो आहे, असांजे नाले ॾाढो ईअं ईअं थो चए, छा चवांसि? हुन चईंसि थोरी फिटी करीसि जलेबी, ज्ञान जूं ॻाल्हियूं फिटी करीसि, चुप थी वेंदो, ॿाओ ई आहे न। चईसि नाम रूप छोड़ना पड़ेगा, नाम रूप नाश है, ब्रह्म प्रकाश है। ऐं हुन ईअं ई अची चयो और जलेबी आई। हाणे तेसि तक हिते टॉपिक चेंज थी चुको हो, त आई नाम रूप नाश है, ब्रह्म प्रकाश है। चवांसि अच्छा त सगुण जी महिमा कोन सुञाणो छा? मां चयोमांसि सगुण में त नाम बि खपे, रूप बि खपे। वो चुप थी कि इहो सगुण छा थींदो आहे? वरी वई अंदरि, चयईं दीदी हू त चवनि था सगुण में त नाम रूप ई खपे। पोइ हुन चईसि कि तव्हां संत आहियो, तव्हां त समदृष्टि रखो न सभिनीनि में, तव्हां द्वेष छो था कयो? हे आई साफ़ पियो नज़र अचे कि अंदरि थी वञे, उतां ॿुधी थी अचे ऐं पोइ रटियल जवाब पई थी ॾे। चईं तव्हां त संत आहियो, तव्हां त सभिनीनि में समता रखो न, द्वेष छो था कयो? चयोमांसि अच्छा जलेबियुनि खे ॿावनि में त नज़र नथो अचे भ्रम, ऐं मां उन्हनि में भ्रम ॾिसां? तव्हांजी जलेबियुनि खे कॾहिं बि हिक बि दादी दीदीअ खे कॾहिं बि कंहिं बाहि में या जेको ॿिए ग्रुप जो आहे उन में कॾहिं नज़र आयो परमात्मा? वरी वई, चईंसि दीदी हाणे छा चवांसि, हीअं थो चए। चईंसि मां कुझु नथी करे सघां। चईंसि न तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। त हीअ त नंढड़ी सी कुझु न को मां ज्ञान जो प्रदर्शन कयो, न को कुझु कयो, रुगो हू जेको चए मां जवाबु ॾिनो। त एतिरे में हिननि जी उहो ठप थी वई, ज्ञान ख़तमु थी वियो। त हुन ईअं चयो, मूंखे तॾहिं इन करे ॻाल्हि यादि आई, उन चयो ई नाम रूप भुलाना पड़ेगा, ईअं पई ॻाल्हाए। त माण्हुनि खे छा पियो थी सेखारेनि? नाम रूप भुलाना पड़ेगा। त हिन में केॾो वॾो नुक़सान आहे माण्हुनि जो। माना हू राम जी छवि बि छॾे ॾींदियूं ऐं नाम बि छॾे ॾींदियूं, बचंदनि छा? चवंदा आहिनि ब्रह्म का प्रकाश है ना अपने पास। हाणे उहो किथे आहे ब्रह्म जो प्रकाश? उहो पकड़ में कीअं ईंदो? पकड़ में ईंदियूं दादियूं, कैच थींदियूं दादियूं, पोइ इन्हनि जी थींदी पूजा, पोइ इन्हनि जे अॻियां मथो टेकींदा सभु। त बि छा असां न ॻाल्हायूं छा हेॾो थियण खां पोइ बि? बाक़ी छो पिया था ॻाल्हायूं? त मां हाणे अचां थो पॉइंट ते, नाम ऐं रूप पकड़ना पड़ेगा। भगवान खे हूअं त कोन पकड़े सघंदासीं, वैज्ञानिक ई कोन पकड़े सघिया, न समझी सघिया, पर ॿ तरीक़ा आहिनि, हिकु नाम जे माध्यम सां, ॿियो रूप जे माध्यम सां। तुलसीदास चए थो इहे ॿ उन जूं उपाधियूं आहिनि भगवान जूं, पदवी समझो, पदवी आहिनि। कंहिंखे पदवी मिली वेंदी आहे त पोइ थोरो हू प्रकाशित थी वेंदो आहे। कंहिंखे पद कोई हू ठही वञे, मंत्री ठही वञे, त हाणे उहो माण्हू जेको पहिरीं असांजे लाइ कोई कुझु कोन हो उहो, पर उनखे मंत्री पद मिली वियो, त हाणे असां उनजो केॾो आदर कंदासीं। हाणे असांखे उनजी वैल्यू ख़बर पवंदी कि असां हिनखे साधारण समझंदा हुआसीं, हिनखे त ही पद मिली कीअं वियो एॾो वॾो मंत्री पद? हू नंढो छोटो मोटो पद न, मंत्री मंडल में। तीअं ई भगवान जी उपाधि आहे नाम ऐं रूप। रूप सां मतिलबु आहे कि जेके लीलाऊं भगवान कयूं उहे कथाऊं ॿुधण या टीवीअ ते ॾिसण, इहो आहे रूप। उन रूप जे माध्यम सां असां हुन जी कुझु छवि ॾिसी सघंदासीं। नाम जे माध्यम सां असां हुनखे भीतर में महसूस करे सघंदासीं। त नाम रूप द्वे ईस उपाधि, अकथ अनादि सुसामुझ साधी। ॿई अकथ आहिनि, भगवान जो नाम बि ऐं रूप बि। अकथ आहिनि, अनादि आहिनि।
ऐं उन्हनि सां ई असांखे बोध थींदो आहे परमात्मा जो। कुझु कुझु सम्झ पवंदी आहे नाम ऐं रूप जे माध्यम सां कि मुंहिंजो राम अहिड़ो आहे, मुंहिंजो परमात्मा अहिड़ो आहे। नाम ऐं रूप जी महिमा आहे। केरु वॾो आहे? हाणे हिननि में अगरि कॉम्पिटिशन करणी हुजे, नाम वॾो आहे या रूप वॾो आहे? तुलसीदास तो चए, को बड़ छोट कहत अपराधू। कीअं चऊं कि ही नंढो आहे ऐं हू वॾो आहे? इहो अपराध थी वेंदो। पर चए थो तव्हां खुदि सम्झो, सुन गुण भेद समझी हैं साधु। जेके साधु सुजान सज्जन आहिनि, साधक आहिनि, उहे गुण ॾिसी करे समझी वेंदा कि केरु महत्वपूर्ण आहे। हाणे ॿई महत्वपूर्णता आहिनि, पर थोरो पाण विश्लेषण कयूं कि महत्व हिकिड़ो ॿिन्हिनि मां वधीक केरु इम्पोर्टेंट आहे? नाम, रूप न। भाई रूप खे हमेशा पकड़े करे नथा वेही सघूं, अगरि दूर बि आहे पर नाम त घर वेठे बि जपे था। बिल्कुलु। तव्हांजो आधार कार्ड ठहियल आहे? ठहियल अथव न? उनमें पंहिंजो रूप ॾिठो अथव, पर नालो त सही आहे न। आधार कार्ड में नाम भी आहे, रूप भी आहे। ये फोटो त पोइ जोड़ियो वियो, न त असांजी पहचान सिर्फ़ु नाम ते हलंदी हुई। राशन कार्ड ते सिर्फ़ु नालो ई हूंदो हो, आइडेंटिटी कार्ड भी हूंदो हो, त नाले सां ई कमु थी वेंदो हो। ट्रेन में टीसी अगरि चेक कंदो त सिर्फ़ु फोटो ॾिसी करे कोन टिक कंदो, नालो पहिरीं ॾिसंदो कि नालो छा आहे। भाई तुंहिंजो नालो छा आहे? हा, टिकट ते ही लिखियल आहे ऐं हिन जी आईडीअ में भी ही लिखियल आहे। नालो इम्पोर्टेंट आहे। हनुमान जॾहिं राम सां पहिरियों दफ़ो मिलियो त हनुमान वेश मटायो हो पंहिंजो। राम लक्ष्मण इन ई रूप में हुआ, वनवास में हुआ। हनुमान कोन सुञातो, रूप ॾिसी करे भी हनुमान कोन सुञातो। पोइ जेॾी महिल भगवान पंहिंजो नालो ॿुधायो न कि मां दशरथ जो पुटु राम आहियां, तॾहिं हनुमान सुञातो ऐं पोइ पेरनि ते किरियो। त छा महत्वपूर्ण थियो हिते? नाम। अगरि रूप हुजे, नाम न हुजे, तव्हां छा करे सघंदा? हिकु हीअ शइ आहे, ठीकु आहे, ऐं हिकु हीअ ॿी शइ आहे। इन्हनि जा नाला कुझु कोन्हनि, पर रूप आहिनि, है न? त हाणे हिन खे छा चऊं, हिन खे छा चऊं? आहिनि। पोइ नालो सम्झो ऐं रखियो वियो, हिन जो नालो घड़ी, हिन जो हीरो आहे, इहो डायमंड। छाजो डायमंड? पेपर वेट आहे इहे। पर अगरि नाला ख़बर न हुजनि त मां हिन खे पेपर वेट चई सघां थो, भुल थी सघे थी। ऐं हिन खे घड़ी चई सघां थो, त मुंहिंजो अज्ञान वधंदो या ज्ञान वधंदो? नालो न हुजे, सिर्फ़ु रूप हुजे त अज्ञान वधी सघे थो। तॾहिं माण्हू दादियुनि दादाउनि खे भॻवान पिया था ठाहिनि, छो त असली नालो ख़बर कान्हे, हिन जो असली नालो छा आहे। रूप पेश थो थी वञे। त रूप खां वॾो आहे नाम। नाम में पावर आहे, नाम में शक्ति आहे। कोई माण्हू वञे के ॿिए शहर में यात्रा ते निकितो हुजे, पर जंहिं शहर में वञिणो हुअसि उन शहर जो नालो विसरी वञेसि, हाणे छा कंदो? पहुची सघंदो उन शहर में? पियो भिटकंदो? छा चवंदो आहे? हू थोरो हीअं शहर आहे, थोरो हीअं आहे, उते हीअं रस्तो आहे, उनजो रूप हीअं आहे, हिकिड़ो वॾो जंगल बि आहे। चवंदासीं नालो ॿुधाए। तूं नालो ॿुधाए त आसानी थींदी। जीअं ई नालो ॿुधाईंदो बैरागढ़, चवंदसि उहो हेॾां अथई। त
त नालो केॾो वॾो रूप बि मायने रखंदो आहे, बल्कि विशेषताऊं रूप में ई आहिनि। नाले में का विशेषता कान्हे, सभु कुझु रूप में ई आहे। जीअं हिन में गुण त हिन शइ में आहे, वस्तुअ में, पर जेसिताईं नालो न ॾिनो वेंदो तेसिताईं अधूरो आहे इहो। ऐं सिर्फ़ु नालो डिसाइड थी वियो त पोइ हिन रूप खे हिकु आधार मिली वेंदो, हिन रूप जी पहचान थी वेंदी। असां सभिनी जो नालो छो रखियो वेंदो आहे? पहचान लाइ। हाँ, रूप सां कम थोड़ी हलंदो। मुझी पए माण्हू, अरे वो गोरी गोरी है ना, ईअं चवंदो, वो गोरी और थोड़ी मोटी और वो पतली, त पोइ इहो ई चइबो उसका नाम क्या है। नाले सां ई त सभु कुझु हले पियो थो। त तुलसीदास त चए थो कि भाई मां नथो चवां कोई नंढो आहे कोई वॾो आहे, को बड़ छोट कहे तपराधू, पर अगर मूंखां अपराध थी बि वेंदो त उहो नाम जे प्रताप सां भस्म थी वेंदो। एॾो वॾो प्रताप आहे नाम जो। परताप तुम्हारा देख के, परताप तुम्हारा देख के जमदूत छड़ जाए, जमदूत छड़ जाए। परताप तुम्हारा देख के, परताप तुम्हारा देख के तलोड़े सुख रहे, तुझ बिन कुछ नाई। तुम्हारी कृपा ते छूटिए, बिन से अहमेव। तुम्हारी कृपा ते खोजत खोजत खोजिया, नामे बिन कूड़। खोजत खोजत खोजिया, नामे बिन कूड़।
दूर, जीवन सुख सब साध संग, प्रभ मनसा पूर्ण, जमदूत छन जाहि, जमदूत छन जाहि, जमदूत छन जाहि, परताप तुम्हारा देख के, परताप तुम्हारा देख के, जमदूत छन जाहि। जित जित लावो तित लगहि, सियानप सब जाली, जित जित लावो तित लगहि, सियाणप सब जाली, जत कत तुम भरपूर हो, मेरे दीन दयाली, जित कत तुम भरपूर हो, मेरे दीन दयाली, जमदूत छन जाहि, जमदूत छन जाहि, जमदूत छन जाहि, परताप तुम्हारा देख के, परताप तुम्हारा देख के, जमदूत छन जाहि। सब कुछ तुम ते मांगना, वद भागी पाए, सब कुछ तुम ते मांगना, बड़ भागी पाए, नानक की अरदास प्रभु जीवा गुण गाए, नानक की अरदास प्रभु जीवा गुण गाए, जमदूत छन जाहि, जमदूत छन जाहि, जमदूत छन जाहि, परताप तुम्हारा देख के, परताप तुम्हारा देख के, जमदूत छन जाहि। जमदूत छन जाहि। त नाम ऐं रूप ॿिन्ही जी महिमा आहे,
पर तुलसीदास चए थो कि रूप जेको आहे उहो नाम जे अधीन आहे। देखी ही रूप नाम अधीन आहे। ईअं ॾिठो वियो आहे कि रूप अधीन आहे नाम जे। तव्हां का होटल तां का डिश का सुठी खाई अचो, पर तव्हांखे नालो पतो न हुजे, घर अची करे छा ॿुधाईंदा, अरे वो खाया था यार, उसमें ये भी था वो भी था। बस नालो ख़बर कान्हे त वो डिश भी चवंदी अरे यार जब तक मेरा नाम तुम्हें नहीं पता होगा तब तक मैं फेमस ही नहीं हो पाऊंगी। पोइ जीअं ई हुनजो नालो तव्हांखे पतो पियो, पोइ तव्हां चवंदा हीअ शइ खाधी हुई, खिचड़ी। इहो ॿुधो अथव कहाणी, असांजा पिता साहिब ॿुधाईंदा हुआ। हिकु हमरा साहुरनि में वियो पहिरियों दफ़ो, त हुते खिचड़ी खारायसि, वणियसि ॾाढी। त पुछईं इहो छा आहे, चयसि खिचड़ी आहे। चईसि ओके। सोची घर वञी करे मां पहिरीं त गांव जो माहौल हो, मां गांव वारनि खे ॿुधाईंदमि खिचड़ी खाधी आहे, छा त उहा खिचड़ी थींदी आहे। पोइ वरी ॿुधाईंदोमानि उहा कीअं ठाहींदी आहे। पर ही चवंदो अचे खिचड़ी विसरी न वञे, खिचड़ी खिचड़ी, थोरो धाॿो लॻसि भुलिजी वियो, चवण लॻो खाचड़ी खाचड़ी खाचड़ी। त हिकिड़ो शिकारी वेठो हो जाल फैलाए करे, उन ॿुधई ही छा पियो थो चए, खाचड़ी न किसान पहिरीं ईंदो। किसान चयईंसि हेॾां अची छा पियो थो चई, खाचड़ी, मां हिते महिनत सां फसल पोखी आहे, तूं झिरकियुनि खे थो चई चिड़ियूं अचो ऐं खाओ, खाचड़ी खाचड़ी। तूं चओ उॾचिड़ी उॾचिड़ी, त चवंदो अचे उॾचिड़ी उॾचिड़ी। त उॾचिड़ी हिकिड़ो शिकारी जाल फैलाए वेठो हो झिरकियुनि खे फासाइण लाइ। उन ॿुधई मुंहिंजो धंधो फिटाईंदो, त पहिरीं त मारियईंसि। चयईंसि गंवार उॾचिड़ी न चइबो आहे, चइबो आहे फास चिड़ी, फास चिड़ी। अॻिते वियो त कुझु चोर चोरी करण पिया वञनि, ही चवण लॻो फास चिड़ी फासो। हुननि मारियसि। ईअं न चओ खणंदा वञो ऐं पहुचाए अचो, माल खणंदा वञो ऐं छॾे ईंदा वञो, असांखे चोरी करण ॾे। त चवंदो अचे खणंदा वञो पहुचाईंदा वञो, हिकिड़ी अर्थी पई वञे, कोई गुज़ारे वियो हो, ईअं चवण लॻो। उन्हनि बि मारियसि ॾाढो, मारियसि एॾो मारियसि, ॿिनि टिनि चयो कि मारियोसि, मारे मारे हिनजी खिचड़ी कढोसि। चई हा खिचड़ी, यादि अची वियो खिचड़ी। माना रूप नाम जे अधीन आहे। जेसि ताईं नालो यादि न पए न त माण्हू मुंझी पवंदो आहे, इहो हो छा। देखी है रूप नाम अधीना, रूप ज्ञान नहीं नाम विहीना। नाम जे बिना रूप जो ज्ञान कोन थींदो आहे। नाम न हुजे त रूप जो ज्ञान न। नाम रूप गति रूप विशेष नाम बिन जाने, कर तल गत न परहि पहचाने। का शइ जीअं मूं मिसाल ॾिनी कि हथ ते रखियल का शइ हुजे पर हुनजो नालो न हुजे, ख़बर त मुंझ थींदी। जीअं ई नालो यादि अची वेंदो त सभु स्पष्ट थी वेंदो ऐं हृदय में बि अची वेंदो। ऐं को रूप न हुजे, केवल नाम बि हथ में अची वञे त बि उन जे लाइ हृदय में प्रेम प्रगट थी वेंदो। जीअं कि कुझु अखर एॾा पवित्र थींदा आहिनि कि माण्हू रुगो कननि सां ॿुधे त उनजो हृदय ओॾी महिल त पवित्र थी वेंदो आहे। जीअं अखर आहे सत्संग। का माई ॿी माई खे रुगो एतिरो चए सत्संग, त उहा माई हिकदमि ओॾी महिल ई पवित्र हू अचण लॻंदो भाव। अगरि नाम जी वैल्यू न हुजे हा
त माण्हू किटी पार्टीअ जो बि नालो सत्संग छो रखंदा, ताकि उन्हनि जी किटी पार्टी ढकिजी वञे सत्संग जे नाम जे प्रभाव सां। माण्हू मन मस्ती कंदो आहे, ग्रुप ठाहे करे मन मस्ती, किटी पार्टी, एंजॉयमेंट, नचण टुपण सभु कंदो आहे। नालो छा रखंदो आहे? सत्संग। कंहिं बि बहाने सां हुनखे करणी मन जी आहे, पर उनखे बि ख़बर आहे कि अगरि मां माण्हुनि खे चयो कि किटी पार्टी आहे त किटी पार्टी जे नाले सां असांजी बेइज़ती थी वेंदी, त नालो खण सत्संग जो। त मतिलबु नाम जी वैल्यू आहे न। ज्ञान अखर पवित्र आहे, पर ख़राब हिननि करे छॾियो। हिननि उनजो सहारो वठी 70-80 सालनि खां ज्ञान अखर जो सहारो वठी ऐं बचाव कयो पंहिंजो, ऐं शोषण कयो माण्हुनि जो। सिर्फ़ु ज्ञान अखर जो सहारो वठी नाम जो ई सहारो वरितो न। त नाम कीअं कोन्हे महिमावंत? नाम जी त आहे वैल्यू। नाम रूप गति अकथ कहानी, समझत सुखद न परत बखानी। नाम रूप जी जेका गत आहे उहा अकथनीय आहे। उनखे पहचाने उनजी पूरी गत अकथनीय आहे, विशेषता अनंता, ऐं ॿई पूरक आहिनि हिक ॿिए जा। नाम सां रूप प्रगट थींदो आहे, रूप सां नाम जी शोभा वधंदी आहे। ॿई हू आहिनि, हिक ॿिए जे पूरक आहिनि। अगुन सगन बिच नाम सुसाकी। तुलसीदास कुछ मिसालूं थो ॾे परमात्मा जे नाम जो। इनडायरेक्टली चई छॾियईं कि नाम वॾो आहे रूप खां बि। हाणे कुछ मिसालूं कहिड़ियूं कहिड़ियूं खणी आयो आहे तुलसीदास। अगुन सगुन बीच नाम सुसाकी। भाई हिकु परमात्मा आहे निर्गुण, हिकु आहे सगुण। कोई निर्गुण जो उपासक आहे, कोई सगुण जो। कोई निराकार जो ध्यानु कंदो आहे, कोई सगुण जो। जेको नाम आहे न उहो ॿिन्हिनि में कमु ईंदो आहे। ही विच जो आहे नाम। चाहे निर्गुणवादी हुजे कोई अद्वैतवादी, तब भी उनखे नाम जी ज़रूरत पवंदी आहे। पोइ भली ओम नाम छो न जपे, वो ओम त जपींदो आहे निर्गुण वारो बि, ऐं साकार वारो बि नाम जपींदो आहे। इहो साक्षी आहे ॿिन्हिनि जे विच जो। नाम जेको आहे सो ॿुधाईंदो आहे कि परमात्मा निर्गुण आहे। उहो ई नाम ॿुधाईंदो आहे परमात्मा सगुण बि आहे। ॿियो आहे समझत सुखद न परत बखानी, उभय प्रबोधक चतुर दुभाषी। ॿिन्हिनि जे विच में जेको आहे नाम, निर्गुण सगुण जे विच में प्रबोधक बि आहे ऐं दुभाषी बि आहे। दुभाषी उनखे चइबो आहे जंहिंखे ॿ भाषाऊं ईंदियूं हुजनि, ॿिनि भाषाउनि जो जंहिंखे ज्ञान हुजे। हिकु देश जो मंत्री ॿिए देश में वञे त इन्हनि जी ज़रूरत पवंदी आहे। अलॻि अलॻि ॿ भाषाऊं ॼाणण वारा हुजनि, जंहिंजी भाषा अलॻि अलॻि हुजे, ॿ राजदूत हुजनि, त हिकु दुभाषीयो हूंदो आहे जेको ॿिन्हिनि जी भाषा ॼाणे, पोइ उहो हिक ॿिए जी ॻाल्हि हिक ॿिए ॾे पास कंदो आहे। नाम जेको आहे न राम, उहो ॿिन्हिनि जी भाषा ॼाणंदो आहे, निर्गुण जी बि सगुण जी बि। ज्ञानीअ जी भाषा बि ॼाणे राम, ऐं हुन जी बि भाषा ॼाणे भगत जी बि। हू ॿिन्हिनि सां परिचित आहे, ॿिन्हिनि वटि हली वेंदो आहे, निर्गुण में बि ऐं सगुण में बि। ॿिन्हिनि जो ज्ञान कराए सघे थो नाम परमात्मा जो। ऐं ॿी हाणे दोहे में तुलसीदास मिसाल थो ॾे। राम नाम मणि दीप। जेको राम नाम आहे उहो मणि दीपक आहे। धर जीअ दहरी द्वार, चवनि था तूं ॾिसो पहिरीं सम्झो, अॻे ज़माने में माण्हू ॾीओ ॿारींदा हुआ। ॾीओ रोशनी कंदो आहे,
घर में ॾीओ ॿारबो त घर खे रोशन कंदो पर ॿाहिरि न कंदो। अगरि ॾीओ ॿाहिरि रखबो त ॿाहिरि त पधर में रोशनी कंदो, घर में कान कंदो। हिकु ई अगरि ॾीओ आहे त माण्हू अॻे छा कंदा हुआ गांव वारा, दहलीज जेका विच थींदी आहे न, छा चइबो आहे सिंधीअ में, चाउंठ, उते दरवाजे जे चाउंठ ते ॾीओ ॿारींदा हुआ त अंदर बि रोशनी अचे, ॿाहिरि बि अचे। तुलसीदास चए थो तुंहिंजो जेको शरीर आहे सो तुंहिंजो घर आहे। इन घर में जेको मुख आहे सो दरवाजो आहे ऐं ज़बान जेका आहे सा चाउंठ आहे। उन चाउंठ ते तूं राम नाम रूपी ॾीओ रख। राम नाम मनी दीप। ही ॾीओ कहिड़ो आहे राम नाम जो? ही मनी दीप आहे, मतलब मणीअ में प्रकाश हूंदो आहे। माना न तेल जी जरूरत पवंदी आहे मणीअ खे, न कोई लाइट जो बिल ईंदो आहे, न को पतंगा जलाईंदी आहे, न को कुझु ॿियो नुक़सान। त राम नाम आहे मणि दीप जे समान। पंहिंजे ज़बान ते रख, तुंहिंजे अंदर बि उजालो थी वेंदो ऐं ॿाहिरि बि उजालो थींदो। माना संसार में बि तुंहिंजो प्रकाश फैलजंदो ऐं तुंहिंजे भीतर बि ज्ञान जो प्रकाश थी वेंदो। ॿिन्हिनि तरफ़ उजालो थी वेंदो। छो त इहो नाम जेको आहे न, जंहिंजो आहे न, उहो परम प्रकाशवान आहे। हिकु भॼन ॾाढो पहिरीं ॻाईंदो हुउमि, वरी कोन ॻायो आहे, अचो ॻायूं। तूं उजालो जग खां निरालो, रखी आस आयुस बुद्धि तुंहिंजो नालो। तूं उजालो जग खां निरालो, रखी आस आयुस बुद्धि तुंहिंजो नालो। वाली जगत जो कीन छॾींदे तूं, वाली जगत जो कीन छॾींदे तूं। घुरां थो दुआऊं सब कुछ ॾींदे तूं। घुरां थो दुआऊं सब कुछ ॾींदे तूं। तूं उजालो जग खां निरालो, रखी आस आयुस बुद्धि तुंहिंजो नालो। वाली जगत जो कीन छॾींदे तूं। घुरां थो दुआऊं सब कुछ ॾींदे तूं। घुरां थो दुआऊं सब कुछ ॾींदे तूं। जीवंत आहे दुखियो सफ़र, जीवंत आहे दुखियो सफ़र। हरि नाम जो खपे तहे में समर। हरि नाम जो खपे तहे में समर। नाम जे बिना कीअं मां हलां। जीव आहे आतो तो साण नातो, सच्चा गुरु बाबा साईं तोखे अॼातो।
किरियल मां आहियां किरियल खे खणंदे तूं किरियल मां तूं उजालो जग खां निरालो रखी आस आयुस बुद्धि तुंहिंजो नालो कारण जीवारी हर हंध ते आ पापन जी ढेरी पंध पंध ते आ कीअं बचा तंहिंखां हाणे प्रभु थिए हमराह तू कदम कदम ते तुझो साथ घुर्जे जन्म जन्म में तुझो साथ घुर्जे आहियां डोहारी मां ना पाप गणी दे तूं उजालो जग खां निरालो रखी आस आयुस बुद्धि तुंहिंजो नालो तूं आ उजालो राम नाम रूपी मणि दीपक ज़बान ते रखो माना राम राम चओ तव्हांजे भीतर बि उजालो थी वेंदो ऐं ॿाहिरि बि उजालो सोझरो थी वेंदो नाम जीअं जप जाॻे जोगी भगवत गीता में भगवान कृष्ण चइनि प्रकारनि जे भगतनि जी ॻाल्हि कई आहे न कहिड़ा कहिड़ा अर्थार्थी आर्थ जिज्ञासु ऐं ज्ञानी भाई भगवान जा भगत चइनि प्रकारनि जा थींदा आहिनि हिकिड़ा अर्थार्थी सांसारिक कामना रखी करे भक्ति करण वारा का इच्छा रखी करे धन जी चाहना रखण वारा ॿिया थींदा आहिनि आर्त दुखी दुख अचण ते भगवान जी शरण में वञण वारा टिया थींदा आहिनि जिज्ञासु जिन खे को दुख बि कान्हे इच्छा बि कान्हे पर जिज्ञासाऊं मन में आहिनि प्रश्न आहिनि कुझु कि मां केरु आहियां परमात्मा केरु आहे ही जगत छा आहे मां किथां आयो आहियां छो आयो आहियां केॾां वञिणो आहे इहा जिज्ञासा रखी करे माण्हू भगवान जी शरण में वेंदो आहे त उहो जिज्ञासु भगत हिकु चौथो थींदो आहे ज्ञानी भगत जंहिंखे हाणे जिज्ञासा बि कान्हे जंहिंजा सभई सवाल ख़तम थी विया उहो मिली वियो परमात्मा सां पूर्ण ज्ञानी भगवान खे उहो प्यारो आहे छो त उहो ज्ञानी हूंदे बि शरणागत आहे तुलसीदास चए थो इन्हनि चइनिनि खे नाम जो आसरो वठणो पवंदो आहे चइनिनि खे ऐं तव्हांजे लाइ बि शिक्षा अथव अगरि तव्हांखे का कामना आहे त उहा लो कैटेगरी जेके इच्छा रखी करे भगवान जी शरण में पवनि था आहे त निम्न स्तर ॾाढो पर हलो इहा बि सुठी ॻाल्हि आहे कि घुरो बि था त भगवान खां ई त नाम जपियो अगरि तव्हांखे का इच्छा आहे त राम 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 जपियो इच्छा पूरी करण में समर्थ आहे सक्षम आहे नाम जेतिरो जपी सघो जिते जीअं जपी सघो बस चोस
कि मूंखे भगवान ॿियो कोई मंत्र कोन ईंदो आहे, मुंहिंजी इच्छा आहे राम राम, बस मुंहिंजी इहा इच्छा पूरी कर, राम 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 राम। अगर तव्हां चओ न असां थोड़ा मथे लेवल जा आहियूं, त ॿी आहे अवस्था आर्त। कोई दुख अची वञे, कोई संकट, तव्हांखे लगे विपता अची वई आहे, त बि इहो ई मंत्र राम राम राम। हूअं ॿिए रूप में पिया जपो अर्थार्थीअ में, दुख में सुर मटिजी वेंदो थोड़ो राम राम जो, छो त हुन में हिकु पुकार हूंदी, दुख में हिकु पुकार हूंदी आहे राम राम। ॻोढ़ा बि अची वेंदा आहिनि, पर चाबी हिकु ई अथव सभिनीनि जी। मनोरथ आहे त बि राम नाम, दुख आहे त बि राम नाम। पर अगर का जिज्ञासा आहे, तव्हांखे कुछ सवाल आहिनि, त बि राम राम। राम 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 जपींदे बि तव्हांजी जिज्ञासा शांत थी वेंदी। ऐं अगर तव्हां ज्ञानी आहियो, पूर्ण योगी, जुड़ी चुका परमात्मा सां, त बि राम राम, छो त उन खां बि मथे आहे राम नाम। पढ़ने की हद समझ है, समझने की हद ज्ञान, ज्ञान की हद हरि नाम है, यह सिद्धांत और आन। नाम त ज्ञान खां बि मथे आहे। इहो ई सभु ॿुधाए थो तुलसीदास हिननि कुछ चौपाइयुनि में। नाम जी है जप जागहे जोगी, बिरत बिरंची प्रपंच वियोगी। राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम। ब्रह्म सुख ही अनुभव है अनुभा, अकथ अनामय नाम न रूपा। राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम। चाला चही गुण गति जेऊ, नाम जी है जप जान है तेऊ। नाम जी है जप जान है तेऊ। साधक नाम जपहि लैलाए, होई सिद्ध अनिमादक पाए। जपहि नाम जन आरत भारी, मिटहि कुसंकट होए सुखारी। राम भगत जग चार प्रकारा, सुकृति चारियो अनघ उदारा। सुकृति चारि अनघ उदारा। तुलसीदास चए थो चइनि प्रकारनि जा भगत थींदा आहिनि, ऐं चारई सुकृति अनघ उदार थींदा आहिनि। माना उदार बि हूंदा आहिनि ऐं सुठा कर्म करण वारा हूंदा आहिनि। केर केर पहिरियों तो खणे ज्ञानी, पर ॿिए रूप में उन जो नालो रखियो अथई योगी। नाम जीअं जप जागहि जोगी, बिरत बिरंची प्रपंच वियोगी। योगी योग साधना में जॾहिं परमात्मा सां हिकु बि थी वेंदो आहे, तॾहिं बि नाम न छॾींदो आहे। या सम्झो शुरूअ में नाम जपींदो आहे, पोइ चुप थी वेंदो आहे, त भीतर में हलंदो रहंदो आहे। त योगी जेको ज्ञानी आहे, उनखे बि नाम जी वैल्यू ख़बर आहे, उहो बि नाम न छॾींदो आहे। भली ब्रह्म सुख उनखे मिलियो हुजे, भली उहो चए कि परमात्मा जो न नाम आहे न रूप आहे।
अकथ अनाम है नाम न रूपा, उहो बि नाम जो स्वाद वठंदो आहे। जेको जिज्ञासु आहे, जाना चाही गूढ़ गति जेऊ, जेको परमात्मा जी गूढ़ गति ॼाणण चाहे सो जिज्ञासु, उहो बि नाम जीअं जप जाने तेऊ, नाम जपे करे उहो ॼाणे वठंदो आहे परमात्मा खे। ऐं जेको अर्थार्थी आहे उनखे तुलसीदास साधक तो चए, अर्थार्थीअ खे चए तो ही साधक आहे, छो त ही केवल ओतिरो ई तो घुरे जेतिरी हिन जी आवश्यकता आहे। आवश्यकता पूरी थियण ते भगवान जी भक्तिअ में लॻी वेंदो त इहो साधक आहे। साधक नाम जपई लय लाए, होई सिद्ध अनिमादिक पाए। हू अनेक अणमयो प्राप्त कंदो आहे नाम जपे करे। ऐं आर्त जेको दुखी आहे उन लाइ तो चए, जपई नाम जन आरत भारी, मिटे को संकट होई सुखारी। अगर तव्हां दुखी हुजो कॾहिं त इहा चौपाई चइजो कि परमात्मा मुंहिंजो संकट दूर कर। इहो सतीअ बि चयो हो, जॾहिं दुखी हुई त राम खे प्रार्थना कई हुई, जो प्रभु दीन दयालु कहावा। त जपई नाम जन आरत भारी, मिटे कुछ संकट होई सुखारी। आर्त थी करे कोई पुकार कंदो त उनजी विपत्ति नाश थी वेंदी ऐं सुखी थींदो। त राम भगत जग चार प्रकारा, सुकृति चारियू अनग उदारा। अॻिते तुलसीदास चए थो कि चहूं चतुर कहूं नाम उदारा, ज्ञानी प्रभु विशेष प्यारा। जेको ज्ञानी आहे सो भगवान खे विशेष प्यारो आहे। जलेबियुनि जे लाइ कान्हे इहो, जलेबी ज्ञानी काननि, पर अगरि दावो कनि कि असां ज्ञानी आहियूं त स्वागत आहे, अचो भाई। भगवान खे केरु प्यारो आहे? ज्ञानी भगत। त हाणे तूं ज्ञानी त आहीं, हाणे भक्ति बि कर। वठी वापसि भॼी वेंदी, चवंदी भक्ति भक्ति छा थींदी आहे? त सिर्फ़ ज्ञानी प्यारो कोन्हे भगवान खे, ज्ञानी भगत प्यारो आहे। ज्ञानी प्रभु ही विशेष प्यारा, चऊं जुग चऊं श्रुति नाम प्रभाऊ, कली विशेष नहीं आन उपाऊ। चैनी वेदन में नाम जी महिमा आहे, चैनी जुगन में भी, चैनी युगन में नाम जी महिमा आहे, पर कल युग में त विशेष नाम जी महिमा आहे। छो त ॿियो कोई उपाय कान्हे। हिन कल युग में उमिरि थोरी आहे, कम वधीक आहिनि, जिम्मेदारी वधीक आहिनि, ऐं वॾी ॻाल्हि समय घटि आहे, सुविधाऊं वधीक आहिनि। नाम जपण में मन, ॿिए साधनाऊं करण में मन कोन लॻंदो। त सभिनि खां सरल उपाय आहे, कल विशेष नहीं आन उपाऊ। कल युग केवल नाम आधारा। नाम केॾी महिल बि जपियो, कोई विधि विधान जी ज़रूरत न आहे। बाक़ी सभु कठिन अथव, चालीहो बि कठिन अथव। चालीहो सरल सम्झंदा आहियो छा? कोई बि चालीहो, चाहे झूलेलाल जो चालीहो, चाहे माता जो चालीहो, चाहे अमृत वेला जो चालीहो, सरल कोन अथव। कोई करे ई न सघंदो 40 ॾींहं। छो त नियम वरी अहिड़ो रखंदा आहिनि कि अगरि विच में खंडित थियो त वरी खां शुरू कयो। इहो कहिड़ो तरीक़ो आहे कोमल? इहो ग़लति आहे न, वरी खां शुरू कयो। त चालीहो हिन कल युग में मुश्किल अथव। ही त चवंदव हमने 40 कर लिया, दाढ़ी वधाए करे 40 ॾींहं गुटको खाई थी वियो चालीहो। ही त कुझु बि चई ॾींदव। पर राम नाम सरल आहे। राम नाम में कुछ भी कान्हे कि 40 ॾींहं जपियो या हीअं कयो या हिन टाइम जपियो या सनानु कयो, कुछ भी न। कीअं बि केॾी महिल बि कल युग में त केवल इहो ई हिकु साधन आहे राम नाम जो। त अचो, लॻभॻि सत्संग जी समाप्ति आहे, पर नाम जी महिमा हली रही आहे, त नाम जपे करे सत्संग खे विराम ॾियो।
राम जय राम